ومن يضلله فلا هادي له واشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له واشهد ان محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى ال محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما وقال الله سبحانه وتعالى اعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا सब तारीफ वदाई वखाण किबरियाई मुझे अहां जे अल्लाह रब्बुल आलमीन अहकमुल हाकिमीन जे लाए जेको इन कुल कायनात जो अकेलो खालिक मालिक मुश्किल कुशा दाता दस्तगीर हाजत रवा वहदहू ला शरीक है ऐं उन खां बाद ला तादाद दुरूद ऐं सलाम असांजे प्यारे पैगंबर साकी कौसर शाफी महशर इमाम आज़म खातमुन नबिय्यीन जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते जे असां ताईं ही बाअमल सच्चो दीन पहुंचायो अज़ीज़ दोस्तों सब खां पहिरीं त उन्हनि जे लाइ दुआ को आहियां जिन ही प्रोग्राम रखियो जे इन प्रोग्राम में मुंहिंजो हिस्सो मिलायो दुआ आहे त इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं उन्हनि सभिनी खे भला भाड़ा नसीब करे हिन दुनिया जे अंदर हर इंसान पंहिंजो पाण खे वॾो सियाणो अकुलमंद दाना समझे थो पर हकीकत इहा आहे दीन जे मुकाबले में इंसान जहिड़ो को बेवकूफ़ शख्स आहे ई कोन त इन्हनि ॻाल्हियुनि मां अंदाज़ो लॻाए सघो था मूंखे जेको मौज़ू ॾिनो वियो आहे चलो घणो टाइम कोन वठंदुसि मुंहिंजो मौज़ू आहे हिन उम्मत मुस्लिमा जो इमाम केरु आहे अॼु जो जेको मुस्लमान आहे उन पंहिंजा इमाम कहिड़ा ठाराया पंहिंजो पाण खे वॾो दाना सम्झे थो वॾो अकुलमंद सम्झे थो पर उन पंहिंजे सचे इमाम सचे नबी खे छॾे करे गैर जा दर वञी आबाद कया गैर जा घर वञी आबाद कया पंहिंजे सचे इमाम खे छॾे अब्दुल्ला शाह गाज़ी खे वञी इमाम की पंहिंजे सचे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे भिटाई खे वञी इमाम की पंहिंजे सचे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे वञी दाता अजमेर वारी दरगाह आबाद करे उन खे वञी इमाम की पंहिंजे सचे इमाम आखिरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे वनी कलंदर खे वनी इमाम की पंहिंजे सच्चे इमाम आखिरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छड़े करे वनी बाबा जानी के वनी इमाम की गौस पाक के वनी इमाम की गौस पाक ने धोबी के वनी ने इंसान इमाम कहवा है इंसान के इतरो अकुल कोने को असा जो आखिरी पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा जो इमाम मेरे नबी जड़ा इमाम है ही कोई नहीं तोड़े इमाम मेरे नबी के सामने शे ही कोई नहीं अरे तो जा इमाम मुझे नबी सामू का शे कोने के
ये जेके भी तव्हां पंहिंजा इमाम ठाहिया सब कूड़ा ऐं बातिल इमाम आहिनि। हिकिड़ो सचो इमाम हक़ ते इमाम हिकिड़ो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इमाम साबित कजे न सिर्फ हिकिड़ो दलील पेश करणु। अगर कोई तो समझदार हूंदो त जल्दी समझी वेंदो। सिर्फ हिकिड़ो दलील ख़ारिजी तव्हांखे माशाअल्लाह सब गुज़री वेठा आहियो, तव्हांखे हूंदो यादि हूंदो 1960 जे अंदर हिकिड़ो शियत जो वॾो ज़ाकिर इस्माइल नालो है, वॾो आलिम हुयो। जेॾी महिल हिन सिंध में आयो 10 रातियूं रहियो हुयो। 1960 में हिन सिंध में 10 रातियूं रहियो। हर रात जा 10,000 रुपया वठंदो हुयो। उन वक़्त में तकरीर करण जा सिर्फ़ 10 रातियूं रहियो हुयो। उन 10 रातियुनि में उन हर मतिलब आहे फिक्र के चैलेंज ॾिनो, ललकार ॾिनी आहे को जेको अबू बकर उमर जो इस्लाम साबित करे ॾेखारे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। ये शियो ज़ाकिर हुयो। हर मकतब आहे फिक्र के उन चैलेंज ॾिनो, ललकार ॾिनी। कुछ शरपसंद हुया, ॾिठनि त हिन खे हाणे असां पुॼी कोन सघंदासीं। हिन खे पुॼंदो साईं बदियुद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह ताला। साईं बदियुद्दीन शाह ने कूड़ो ख़त लिखी मोकिलियल, अबा इस्माइल ज़ाकिर साईं बदियुद्दीन शाह अहले हदीसन के चैलेंज थो करे, मूंखे अबू बकर उमर जो इस्लाम साबित करे ॾेखारियो। जंहिं महिल साईं बदियुद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह खे इन ॻाल्हि जी ख़बर पई, साईं बदियुद्दीन शाह फौरन पंहिंजो ख़ादिम मोकिलियो, उस्ताद कासिम, तव्हां सुञाणींदा हूंदा। उस्ताद कासिम खे मोकिली थी वञी ऐं इन खां पुछीसि किथे कहिड़ी जाइ ते केॾी महिल कहिड़े मौज़ू ते मुनाज़रो करणो ऐं बदियुद्दीन शाह राशिदी तयार आहियां इन सां मुनाज़रो करण जे लाइ। जेॾी महिल ख़ादिम उस्ताद कासिम उन ते पहुतो इस्माइल ज़ाकिर ॾे, उन जवाब इहो ॾिनो, चई कासिम अदा ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, असां राफ़िज़िन जो असां शियन जो इमाम फातिमा जो घर वारो हसन हुसैन जो बापो नबी जो न्याणो सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला असां जो इमाम आहे। ऐं तव्हां अहले हदीसन जो इमाम फातिमा जो बापो हसन हुसैन जो नानो अली जो सोहरो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जंहिंजो इमाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे। ऐं इस्माइल उन्हनि सां कीअं थो मुनाज़रो करे सघां? बयान करण जो मक़सद धारियनि खे ख़बर आहे त असांजो इमाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। ऐं असां आहियूं जेको पंहिंजे पाण खे दाना अकुलमंद सम्झूं पिया, पंहिंजे सचे नबी इमाम खे छॾे करे धारनि जा दर वञी आबाद कयासीं। अफ़सोस आहे अहिड़े मुस्लमान ते। बयान करण जो मक़सद इहो त असांजो इमाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। बाक़ी ॿिया जेके बि इमाम आहिनि सभु कूड़ा ऐं बातिल आहिनि। ये सब कूड़ा। इन इमाम सां मोहब्बत जो तकाज़ा कीअं हुअणु घुरिजे? असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इमाम त ठाहियो आहे, इन सां मोहब्बत केतिरे क़दुरु हुअणु घुरिजे? तव्हांखे चंद मिसाल ॿुधाईंदो हलां। सही बुखारी पढ़ी ॾिसो, किताबुल ईमान पढ़ी ॾिसो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु भेरे उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला के पंहिंजे हथ मां हथ मिलाए करे गॾु वठी पिया हलनि। मशहूर वाक़िया तव्हां ॿुधल पढ़ियल हूंदा। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला फरमाए, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं तव्हां सां हर शइ खां वधीक मोहब्बत कयां थो, पंहिंजी दौलत खां वधीक, पंहिंजे ॿारनि खां वधीक, पंहिंजे बचनि खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, हर शइ खां वधीक तव्हां सां मोहब्बत कयां थो सिवाय जान खां अलावा। मूंखे मुंहिंजी जान महबूब आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते ॿिया सहाबा मौजूद हुया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, उमर ऐं मुंहिंजा जेके बि साथी बि कान सभु कन खोले ॿुधईं, अगर ला युमिनु अहदुकुम हत्ता तकुना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नासि अजमाइन, जैसी तोणी तव्हां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजे अहल यार, पंहिंजे औलाद, पंहिंजी जान खां वधीक महबूब न सम्झंदो, तव्हां मोमिन आहियो ई कोन। हे ख़िताब सहाबा किराम खे आहे, ऐं इहो ख़िताब क़यामत जी सुबुह तोणी असां मुस्लमाननि खे बि आहे। नबी असांजा इमाम आहिनि ऐं उन्हनि सां मोहब्बत जो तकाज़ा इहो आहे जो असां उन्हनि खां हर शइ सिवाय अल्लाह रब्बुल आलमीन खां अलावा
अल्लाह रब्बुल आलमीन का अलावा बाकी हर शय का वधीक असा के मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करनी है। हर शय का वधीक खाली मोहब्बत ज़बान सा दावा ना है करनी, मोहब्बत यानी अमल करे दिखारियो। अहले हदीस सल्लल्लाहु का अहले हदीस थी दिखारियो, हदीस वाला थी दिखारियो, अमल करे दिखारियो। इनन के बुधायो असा जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए आई असा उन्हें जा पैरोकार आयो, तो के जा पैरोकार कौन है? अल्लाहु अकबर। ये पैरवी दो नहीं के चलेगा, साहबा इकराम पैरवी करी, असानी पैरवी केड़ी है? अल्लाह रब्बुल आलमीन कुरान में छा फरमायो, फइन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इहतदौ। अगर उन सहाबा पर ईमान आनी तो ही जो असा जो अज जो ईमान आता के कम जो कोने, सहाबा वांगुर कुर्बानी ॾियणो पवंदो, सहाबा वांगुर ईमान आणो पवंदो, सहाबा वांगुर अमल साले करणा पवंदा, तॾहिं असीं कामयाब थींदासीं। फइन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इहतदौ। अगर सहाबा वांगुर ईमान आनी दो तॾहिं कामयाब थींदो, तॾहिं इन जन्नत में दाखिल थींदो, न त न। सहाबा जो ईमान छा हो, सहाबा जी मोहब्बत जी तकाज़ा छा हुई, सहाबा जी पैरवी कीअं हुई? सही बुखारी सिर्फ इन हिकिड़े किताब में हवाला ॾींदो आहे। सैना खुरैम असदी रज़ी अल्लाह तआला अन्हु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, खुरैम असदी तमाम भलो माण्हू आहे, खुरैम असदी तमाम भलो माण्हू आहे। ही जेके कारा असांजे सहाबा के घट वध ॻाल्हाईंदा भले जा पंहिंजी ज़बान किने कनि, ही खुरैम असदी जी भलाई जी गवाही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिया ॾियनि। खुरैम असदी रज़ी अल्लाह ताला तमाम भलो माण्हू, इन वाक़े में नौजवाननि जे लाइ इबरत, तमाम भलो माण्हू। पर अगर खुरैम असदी रज़ी अल्लाह तआला पंहिंजी चादर भेजने का थोड़ी मथे करे ऐं पंहिंजा वार थोड़ा नंढा करे तो वो अञा भी भलो थी वेंदो। जेॾीमहिल खुरैम असदी रज़ी अल्लाह तआला खे इन ॻाल्हि जी ख़बर पई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कयो, तो खुरैम असदी फौरन तलवार कढी पंहिंजा वार कपे कुलनि जेतिरा करे छॾी ऐं पंहिंजी गोद खे मथे करे पंहिंजी चादर खे मथे करे गोदनि तोड़ी रखी छॾी। असीं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पैरोकार सम्झायूं था, असीं उनखे इमाम मञूं पिया, त असांजी मोहब्बत जी तकाज़ा ईअं हुअणु घुरिजे जीअं सहाबा जो ईमान आहे, जीअं सहाबा पैरवी करे ॾेखारी असां बि ईअं पैरवी करे ॾेखारियूं। ख़ाली ज़बान सां दावा न कयूं असां मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आशिक़ाने रसूल आहियूं। अगर आशिक़ाने रसूल आहियूं, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मोहब्बत कयूं था त अमल साले करे ॾेखारियूं। जीअं खुरैम असदी पंहिंजी गोद मथे करे गोदनि तोड़ी रखी छॾी ऐं पंहिंजा वार कपे करे कुल्हनि तोड़ी करे छॾिया। ॿिया खोड़ सारा मिसाल आहिनि इतबाअ जा जेके असांजे लाइ इबरत बणियल आहिनि क़यामत जी सुबुह तोड़ी। अल्लाहु अकबर। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, असां जॾहिं बि सफ़र कंदा हुयासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु, जॾहिं बि सफ़र कंदा हुयासीं, जेॾीमहिल असां मंज़िल ते पहुचंदा हुयासीं त सभु जा सभु सहाबा टिड़ी पखड़ी वेंदासीं, को किथे को किथे को किथे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब इहो नज़ारो ॾिठो, इहो मंज़र ॾिठो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुक्म जारी कयो, सहाबा जमायत जेॾीमहिल तव्हां सफ़र पंहिंजो कयो ऐं जॾहिं मंज़िल ते पहुची वञो त सभु सहाबा टिड़ी पखड़ी न वियो, सभु गॾिजी थी वियो। ईअं अगरि कंहिं ॾे हिकिड़ी चादर हुजे त उहा ॿिनि ॼणनि में पूरी थी वञे, यानी गॾिजी वियो, धार धार न थियो। इन मां सुलह रहमी जो असांखे सबक़ मिले थो। असां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, उन जा पैरोकार आहियूं। हालत असांजी आहे भाउ भाउ सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हिकिड़ी सिफ़ में निमाज़ लाइ अल्लाह जे घर में अचूं था, पैर पैर सां मिलाइण जे लाइ तयारु कोन आहियूं। असीं आहियूं आशिक़ाने रसूल, आहियूं असां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती। हालत असांजी इहा आहे। अल्लाहु अकबर। ईअं असांखे जन्नत मिलंदी न, असांखे सचो मुहिब थियणो पवंदो। असांखे उन्हनि सहाबा वांगुरु पैरवी करणी पवंदी जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी सहाबा कंदा हुया, जहिड़ी मोहब्बत सहाबा इकराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कंदा हुया। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला, सही मुस्लिम पढ़ी ॾिसो, किताबुल ईमान पढ़ी ॾिसो,
सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला फरमाइन था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकिड़ी औरत आई इन वाक़े में असां मुसलमाननि लाइ इबरत आहे इन वाक़े में हिकिड़ी औरत अचे थी पाण सां गॾु उन औरत सां गॾु हिकु नंढड़ी छोकिरी बि हुई उन छोकिरी जे हथ में बस सोना कंगण पातल हुया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे कंगण ॾिसी करे उन औरत खां सवाल कयो ए अल्लाह जी बानी दे ख़बर तो हिन जी ज़कात ॾिनी आहे ओए माण्हू जेके पंहिंजे घर में सोन रखियो वेठा आहिनि ऐं ज़कात नथा ॾियनि कन खोले करे ॿुधी छॾीनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो ए अल्लाह जी बानी छा तो हिन सोना कंगण जी ज़कात ॾिनी आहे या न औरत जवाब ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं हिन जी ज़कात नाहे ॾिनी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगर तो हिन जी ज़कात नाहे ॾिनी अगर न ॾींदीअ त पोइ इहे ॿ कंगण तोखे या तुंहिंजी धीअ खे जहन्नम में वठी वञण जे लाइ काफ़ी आहे पोइ इहे लफ़्ज़ ॿुधी करे उन औरत पंहिंजी धीअ जे हथनि मां ॿई कंगण लाहे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिना इहे कंगण मूं तव्हांखे ॾिना है इतबा आहे ऐं असांजो अॼु जो मुस्लमान आहे पंहिंजे पाण खे आशिक़ाने रसूल सॾाए थो उम्मत मुहम्मदिया सॾाए पियो पर हालत ई आहे हर हफ़्ते में दर्स हर हफ़्ते हिकिड़ो जुमो ॿुधी करे बि घर में जेको सोन पवंदो उन जी ज़कात ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को हा आहियूं असां उम्मत मुहम्मदिया सॾायूं असां आशिक़ाने रसूल था आख़िरी वाक़ियो बयानु करे पंहिंजो ख़िताब ख़तमु कंदुसि छो त साईं परे खां आया घणो टाइम कोन वठां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो साथी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यार सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला वेठा हुया हिकिड़े जगह पंहिंजे घर में उनजो हिकिड़ो ग़ुलाम हुयो जेको पंहिंजे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला खां खाइण जी का शइ खणी आयो अबू बकर रज़ी अल्लाह तआला खाधी ग़ुलाम आहे का शइ खणी आयो अबू बकर रज़ी अल्लाह तआला खाई बस कई उहा शइ उन ग़ुलाम चयो या अबू बकर ने अबू बकर रज़ी अल्लाह तआला तव्हांखे इहा ख़बर इहा ॻाल्हि ॿुधायां ही मूं खाधी शइ आंदी किथां आहे सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह जवाब ॾिनो हा ॿुधा किथां आंदी अथई चवणु लॻो पुराणे ज़माने में जाहिलियत वारे दौर में जादूगर हुयसि फालूं कढंदो हुयसि उन वक़्त में मूं हिकिड़ी फाल कढी हुई हमरा मूंखां फाल कढाई हुई ऐं उन वक़्तु उन हमरा मूंखे को बि उज़ुर कोन ॾिनो फाल कढाइण जो वेंदे अॼु हींअर मूंसां मिलियो उन मूंखे उन फाल जे बदिले में फाल जे एवज़ अॼु मूंखे ही कुझु फ्रूट ॾिनो अथसि जेको मूं तव्हांजी ख़िदमत में पेश कयो इन वाक़े में असां मुस्लमाननि जे लाइ इबरत आहे ही फ्रूट अॼु मूं तव्हांजे साम्हूं पेश कयो अने फाल जे एवज़ मूंखे मिलियो अबू बकर रज़ी अल्लाह तआला वो फ्रूट खाई चुका हुया जेॾी महिल इहे लफ़्ज़ ॿुधनि पंहिंजी वात में आङुर हणी करे उल्टी करे उहा शइ ॿाहिरि उछलाए छॾनि चवनि अलाह जा बाना तो मूंखे पहिरीं छो न ते ॿुधायो खाइण खां पहिरीं अगरि ही हराम जी शइ हुई ही त मूं खाई छॾी हे मूं अलाह हुन जे रसूल जी नाफ़रमानी करे छॾी आहे हे हुयो ईमान इहा हुई पैरवी इहो हुननि जो ईमान हुयो असांजो ईमान कहिड़ो आहे हर हफ़्ते में जुमो ॿुधूं था ॿ टे दर्स हर हफ़्ते में ॿुधूं था हालत इहा आहे हराम छॾण जे लाइ असां तयारु कोन आहियूं हलाल हराम जी तमीज़ असां मुस्लमाननि में आहे कोन सॾरायूं असां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती था हालत असांजी आहे सैयदना अनस रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था अबू तलहा जे घर वेठो हो सही मुस्लिम पढ़ी ॾिसो अबू तलहा रज़ी अल्लाह तआला जे घर वेठो हो तॾहिं अञा शराब हराम कोन थियो हुयो मूं सभिनी सहाबा खे शराब प्यारियो जॾहिं मां ऐलान करण वारे ऐलान कयो ऐलान ॿुधण जे लाइ ॿाहिरि निकितुसि जॾहिं मां वापसि घर में आयुसि मूंखे अबू तलहा चयो अनस ही छाजो ऐलान हुयो मूं चयो ऐलान करण वारे ऐलान कयो आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थी आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया शराब क़यामत जी सुबुह ताईं कलमे पढ़ण वारे ते हराम क़यामत जी सुबुह ताईं शराब हराम आहे जॾहिं महिल इहे लफ़्ज़ बसि जीअं हुननि जे सहाबा जे कननि ते पिया शराबनि सां मट भरियल किरी पिया जेको पेट में वञनि सो आङुरियूं विझी करे उल्टी करे कढी छॾनि सैयदना अनस फरमाइनि था मूं मदीने जे घटनि में शराब खे वहंदड़ ॾिठो हे हुया सहाबा हे हुननि जो इत्तिबा हे हुननि जी पैरवी हक़ीक़त में ईमान त हिननि जो असांजो ईमान कहिड़ो आहे
सुबह शाम कुरान हदीस ॿुधूं था, सुबह शाम नसीहतूं ॿुधूं था, सदायूं आशिकाने रसूल था, सदायूं उम्मत मोहम्मद। पर पहिरीं असांजी कहिड़ी आहे? नाले जा मुसलमान, पंहिंजो पाण खे गुरमन दाना सम्झूं पिया, न कि असां पंहिंजे रब खे सुञातो, न कि असां पंहिंजे नबी खे सुञातो, न कि असां पंहिंजे इमाम खे सुञातो, न कि असां हिन शरीयत खे सुञातो। इन मूं असां जन्नत में दाख़िल थींदासीं हर किस्म। असांखे अमल साले करणा पवंदा। अगर आशिकाने रसूल सदायूं था तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत करनी पवंदी। मोहब्बत खाली ज़बान सां दावा न, अमल साले करना पवंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही मुस्लिम के अंदर किताबुल ईमान के अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो शख्स बेवकूफ शख्स आहे दुनिया में जेको शख्स अल्लाह में खाली उम्मीद रखियो बैठो हुजे रब माफ करो ऐं अमल ज़रो बि न करे, फरमाए बेवकूफ शख्स आहे। अॼु असां मुसलमाननि जो हाल इहो आहे, अमल असां में आहे कोन, बाक़ी ज़बान में असां में इहा ई कार लॻी पिया रब माफ करो। असीं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती रब माफ करो, पाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफारिश करो। अज़ीज़ दोस्तो, इन दर्स जो इन खुतबे जो बयान करण जो मुख्तसर खुलासो इहो आहे, पंहिंजे इमाम खे सुञाणो ऐं उन इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मोहब्बत जो तक़ाज़ा ईअं हुअणु घुरिजे जीअं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मोहब्बत करे ॾेखारी, अमल साले करे ॾेखारियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे शाल रब ताला असां सभिनी मुस्लमाननि खे पंहिंजे असांजे हाल ते रहम करे ऐं असां सभिनी मुस्लमान भाइरनि खे अमल साले करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे हिन इमाम खे सुञाणण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार।